था न पुट हाणे तव्हांखे होशियारी सां रहणु घुरिजे। जाबिर वारा केॾी महिल बि हमलो करे सघनि था। जी बाबा, हाणे हू आया त उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। बाबा हाणे माल सां केरु वेंदो? छुडल पुट, माल खे पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरियां चारणो आहे। जाबिर वारनि जे ॻोठ जो रुख बि न कजो। चाचा हू त ॻोठ जे ॿाहिरियां बि हमलो करे सघनि था न। चाचा चूड़ियूं असांजे हथनि में बि न आहिनि, जेकॾहिं आया त उन्हनि जा लाश वेंदा हितां। पुट खैरल, तव्हां मुंहिंजा अगराई केरु बि न करे। चाचा हू भले असांखे सिधियूं बंदूकूं हणनि, असां माठ करे ॾिसंदा रहूं। बाबा जो इहो मक़सदु न आहे जो हू फायरिंग कनि त उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियो, पर जो फायरिंग न कनि ऐं वाट वेंदे गुज़रनि त पोइ असां मज़ा कोई बि फायरिंग उन्हनि जे मथां न करे। हिकु त हू असां ते फायर कोन कंदा जेसि ताईं असां पाण हुनखे वज न ॾींदासीं। जेकॾहिं हू फायर कंदा त सिधो कंदा। इहे जाबिर वारनि जूं बबकियूं आहिनि पुट। माण्हू मारणु एतिरो आसान न आहे। तव्हां वरी बि होशियारी सां रहो। बाबा माल सां हाणे मां न वेंदुसि। तूं घबरा न मुंहिंजा शींहं, तोखे माल सां वञणु कोन ॾींदुसि। जेतिरे ताईं झेड़ो ख़तमु न थींदो माल सां सौट वारा वेंदा। वालेकुम सलाम। दुआ दुआ मेहरबानी। चांहि ते पीआरियो। खोड़ चांहियूं पीअंदा झटपट। अब गुलणे वारनि खे चांहि पीआरे वठ। चांहि त झटपट में अची थी, तव्हां तकड़ छोड़ा थी आहे। पाणी वहे थो पियो, जे कंहिं ॿिए नंबर में न टुटी वियो हिन कमदार मां अड़िजी वेंदासीं। चांहि जल्दी पीआर झटपट। हाज़ुर, चांहि त झटपट में खणी थो अचां, कलाक खनि। अरे ने भागव, तव्हां हिते वेठा आहियो? पाणी जो वारो जो हुयो? कमदार पाणी हले थो। पाणी हले थो, तव्हां हिते वेठा आहियो, जांच पिणे कंदो छा? कमदार असां आहियूं न। वॾा के चंड आहियो, पहिरें नंबर जा थोका आहियो। सेठ शमन, असां तोखे छा चयो? जे कमदार अची वियो असां लाइ वयल करे छॾींदो। राज में रहणो आहे त थुक बुझो साणो आहे। चांहि पी निकरण जी कयो। पाणी जेकॾहिं ॿिए नंबर में लुड़ी वियो न त तव्हां सां गॾु रेस मुंहिंजी बि खल लाइ छॾींदो। कमदार रेस हयात खान अहिड़ो त न आहे। तव्हांजे लाइ न आहे, रेस मुंहिंजे पोयां बाहि ॿारे थो। अब जल्दी मूंखे बि चांहि पीआरे भला। झटपट। जी सेठ। छॾाए बाबा चांहि पीआरे वठ। हाज़ुर सेठ। वो ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं राज में रहणो अथव त थुक बुझो साणो अथव। चाचा सुभाणे तो बिले हिकिड़ो कमु रखां थो। जी पुट ॻाल्हि कर। सुभाणे तोखे इहा जांच करणी आहे त इक़बाल वारा माल छोड़नि था या कोन था छोड़नि। जेकॾहिं माल घर खां ॿाहिरि कढनि था त उन सां केरु केरु थो अचनि। छा झेड़ो कंदव? न चाचा, सिर्फ़ु हुननि जो माल ई कहिणो आहे। छा रखियो आहे तबाही में? कुझु अकुल कयो बाबा। उन्हनि बि महंगाई आहे ऐं असां बि महंगाईंदासीं। जे उहे मैं वापसि कनि त पोइ झेड़ो ई ख़तमु। जेकॾहिं तूं इजाज़त ॾे त मां वञी इक़बाल सां ॻाल्हायां, झेड़े खे इते ई ख़तमु कयूं। ठीकु आहे चाचा, पोइ मिलो इक़बाल सां ॻाल्हाए ॾिसोनि छा था चवनि। ठीकु आहे, मां वञा थो। ख़ुदा कंदो त मसइलो इते ई ख़तमु थी वेंदो। सौट मूंखे न हुई ख़बर तूं एॾो बुज़दिल आहीं। हू असांजे धण मां महकाए विया आहिनि। 17 जी असां मथां खिले पई। प्लान त असां ज़रूरु कंदासीं, न त असांजो बीठल दाबो ख़तमु थी वेंदो। सौट तूं इहो छा थो सम्झी त मां ईअं वापसि वठंदुसि? पोइ चाचा खे उन्हनि ॾांहुं मोकिलण जो कहिड़ो मक़सदु? हू ख़ौफ़ मां ॻोठ मां ॿाहिरि ई कोन था निकिरनि। जॾहिं चाचा उन सां मिली वेंदो उहे पक सां सम्झंदा त असां हार मञे वेठा आहियूं ऐं सुल्तान वारा लापरवाह थी ॿाहिरि निकिरंदा त उन्हनि खे भॼण जी वाट बि हथ न ईंदी। अहिड़ो हशर कबो उन्हनि सां, अहिड़ो हशर। पोइ इहा ॻाल्हि कर न, तुंहिंजी चाल ई ॿी आहे। मां हिक ई धक में उन्हनि खे फसाइण थो चाहियां जीअं पोयों उन्हनि जो दाद फरियाद वारो को बचे ई न।
वालेकुम सलाम। पुट तव्हां अजायो हथ में हथियार छो खया आहिनि? असांजो फ़िलहाल झेड़े ते को बि इरादो कोन्हे को। तव्हांजी ज़बान त हिकु ऐं दिलि में ॿी हूंदी आहे। तव्हां ते केरु थो एतबार करे सघे? बाबा जेकॾहिं असांजो झेड़े ते इरादो हुजे हा न त मां इक़बाल सां मिलण लाइ कोन चाहियां, बल्कि जाबिर वारा तव्हां सां मिलण अचनि हा। छा कमु आहे चाचा में? इहो ई बाबा त तव्हां असांजी मेह वापसि कयो ऐं असां तव्हांजी मेह वापसि कंदासीं। ईअं नथो लॻे को जाबिर असांजी मेह वापसि कंदो। बाबा मालिक भलाई कंदो, सुभाणे ताईं तव्हांजी मेह वापसि अची वेंदी। हाणे मूंखे इहो ॿुधायो त इक़बाल किथे मिलंदो? चाचो ताक़ ते हूंदो या घर हूंदो, तव्हां वञी मिली सघोसि था। छा पियो सम्झी था त चाचे हाशिम जी ॻाल्हि में केतिरी सचाई आहे? पता जाबिर अंदर जो वॾो भंडो आहे, ख़बर नथी पए। ख़ुदा कंदो त इहो मसइलो इते ई हल थी वेंदो। छा रखियो आहे दुश्मनी झेड़नि में? वालेकुम सलाम। चाल आहे जुमा? मूं सम्झो त पूरे मुल्क खे तव्हां डुप कयो हूंदो, पर तव्हां में त को हाल ई न आहे। अदा जाबिर चयो आहे त ॻाल्हि खे दरगुज़र कयो। हाणे कयो दरगुज़र, जेकॾहिं राज में रहणो आहे त थुक बुझो साणो आहे। ज़ुबान संभाले ॻाल्हाए जुमा। इहो मां न, पूरो राज चवे थो त सुल्तान वारनि जाबिरान खे धोई छॾियो। इहा त तोखे ॾींहुं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी, केरु कंहिंखे थो धूड़ करे। इन जो मक़सदु त झेड़ो कंदो। कहिड़ी सलाह बीहारी अथव? असां जेका बि सलाह कयूं आहे तोखे ॿुधायूं। दौलत ॾियो को न आहे, हणो वञी पंहिंजो कमु कर। मां भला तव्हांजे राज जूं ॻाल्हियूं भला कंहिंसां कंदुसि छा? तव्हां पेर ड्रा जान छॾ। वञा थो होश न विञाए। राज में रहणो आहे त थुक बुझो साणो आहे। इन्हीं जो मक़सद त जाबिर वारा होश में न आहिनि। लॻे थो त हू झेड़ो कंदा। बाबल साईं, जहिड़े ॾींहुं न जाबिर मुड़े उहो उनजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। बाबल साईं, जाबिर मुड़े या न मुड़े, बाक़ी सुल्तान जाबिर जो सिर ज़रूर खणंदो। छा सुल्तान में उहे जोहर आहिनि? बाबल साईं, सुल्तान माठीनो आहे। जाबिर जीअं अॼु उछलू कोन थो ॾे, पर जॾहिं सुल्तान जे सिर ते आई त जाबिर खे मुंतज़ ॿुधाईंदो। मां चाहियां थो त इते ई ख़ैर थी वञे त बहितर आहे। बाबा साईं तव्हां जाबिर मथां ज़ोर रखो, थी सघे थो त हू मुड़ी वञे। मां हिकु चकर न पर केतिरा भेरा जाबिर खे सम्झाए चुको आहियां, पर उनजे मथां शैतान सवार आहे। जेसीं ताईं पंहिंजी बर्बादी न कंदो एसी ताईं कोन मुड़ंदो। जेकॾहिं सुल्तान वारनि खे मारे विझे थो तब बि हू बर्बाद थी वेंदो। छा कानून खां बची वेंदो? ॿिन्हिनि सूरतनि में तबाही थियणी आहे ऐं थींदी। मुंहिंजी त इहा दुआ आहे त ख़ुदा करे मुड़ी वञनि। इक़बाल वारा असांजी मेह वापसि करण लाइ तयारु आहिनि। पोइ मैं गायूं अचे हा न चाचा, ख़ाली हथ छो आयो आहीं? पहिरियां उन्हनि जी मेह असांखे वापसि करणी पवंदी। जाबिर एतिरो कमज़ोर आहे जो इक़बाल उनखे मेह वापसि ॾींदो ऐं उहे खीर पींदा। जेकर तोखे उन्हनि सां ॻाल्हियूं करणियूं हुयूं त पोइ मूंखे छो मोकिलियो? उहो इन करे जो मसइलो हल थी वञे, पर सुल्तान वारा झेड़ो करणु चाहिनि था। हाणे ॿुधाईंदासीं सुल्तान वारनि खे त जहिड़ा कीअं थींदा आहिनि। अहिड़ो त हशर कंदासीं न, इक़बाल लाश ढोए ढोए थकिजी पवंदो। ही छा था चवनि जाबिर? जेकॾहिं तव्हांखे झेड़ो करणो आहे त पोइ मुंहिंजी ॾिनल ज़बान जो छा थींदो? त पोइ मां हींअर ई वापसि वञी सॼी हक़ीक़त खां उन्हनि खे आगाह करे थो अचां। चाचा, तूं असांजो सॼणु आहीं या उन्हनि जो? मां नथो चाहियां त तव्हां उन्हनि जे मथां दोखे सां वार कयो। चाचा केरु थो झेड़ो करे? हे तोखे होश में कोन्हनि था। सुभाणे मां पाण वञी सुल्तान इक़बाल सां मिली करे ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो हल करे ईंदुसि। ईअं ठीकु आहे पुट, जेकर नांग लठ सां मरे त उन मथां बंदूक हलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे?